अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां के पहलीकार माहिया फराशा सब खबरें एक नज़र हेडलाइन ते। सिक्योरिटी फोर्सेस जो हंगो वारे इलाइक़े में ऑपरेशन इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन में ख़ारजी फितने जा 7 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब दहशतगर्दनि सां विढ़ंदे पाक फ़ौज जो 27 वेरियन जो कैप्टन हमज़ा शहीद थी वियो। दहशतगर्दनि मस्जिद में पनाह वरिती, इबादतगाह जो तक़द्दुस पामाल कयो। दहशतगर्दी के खात्मे लाइ मुहिम पूरी रफ्तार से जारी रहंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ शहीद कैप्टन हमज़ा अकरम के ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो आहे त क़ौम पंहिंजे बहादुर पुटनि जी क़ुर्बानियुनि खे कॾहिं बि फरामोश न कंदी। दहशतगर्दी के खात्मे ताईं ख़ारजी फितने ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रहंदियूं। नवाज़ लीग अॻवान राणा सनावला चयो आहे त उल्टी गणप वारा पाण बि सिधा थी वेंदा ऐं उन्हनि जी गणप बि सिधी थी वेंदी। आज़ाद कश्मीर में नवाज़ लीग खे 2 ॾहाई अक्सरियत लाइ 6 सीटुनि जी ज़रूरत आहे। 2 ॾींहनि खां पोइ इलेक्शन में 4 शींहं चूंड जी असेंबली पहुचंदा। कश्मीर जे इलाइक़े बाग में चूंड मुहिम जलसे खे ख़िताब कंदे राणा सनावला चयो आहे त कश्मीर पाकिस्तान जी शहरग आहे। पाकिस्तान कश्मीर खां सवाइ नामुकम्मिल आहे। कश्मीर से पाकिस्तान के रिश्ते के का भी ताकत कमज़ोर नथी करे सके। एक्शन कमेटी में अक्सर मानू असांजा भाइर ऐं मुहिबतन आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाक सऊदी ऐं तुर्किया दिफ़ाई मुआहिदो इत्तिहाद ऐं अमन जी गॾियल अज़म जी अलामत आहे। मुआहिदे सां ख़िते में सिक्योरिटी में इज़ाफ़ो थींदो ऐं इस्तेहकाम ईंदो। वज़ीर आज़म वधीक चयो आहे त फील्ड मार्शल गॾियल ख्वाब के हक़ीक़त में तब्दील करण में अहम किरदार अदा कयो। मुआहिदे जो बुनियादी मक़सद पंहिंजे अवाम जे मफ़ादनि जो तहफ़्फ़ुज़ यक़ीनी बणाइण आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाक सऊदीया ऐं तुर्किया दिफ़ाई मुआहिदे खे सुठो सवण करार ॾेई छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान सऊदीया ऐं तुर्किया विच में गॾियल दिफ़ाई मुआहिदो अमन सलामती ऐं इस्तेहकाम लाइ अहम क़दम आहे। गॾियल दिफ़ाई मुआहिदो तारीख़ी हूंदो जेको टिन्ही मुल्कनि विच में दिफ़ाई सलाहियतुनि खे वधीक मज़बूत बणाईंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मको मुआहिदो पाकिस्तान सऊदी अरब ऐं तुर्किया जे महफ़ूज़ मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। गॾियल दिफ़ाई मुआहिदो इलाक़ाई ऐं आलमी अमन लाइ तारीख़ी दस्तावेज़ आहे। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ईरानी फ़ौज पंहिंजी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो। मुसलमान मुतहद थियनि त हर चैलेंज जो मुक़ाबिलो करे सघिजे थो। मुस्लिम मुल्कनि लाइ पंहिंजे पैगाम में अब्बास अराग़ची चयो आहे त वक़्तु अची वियो आहे त पंहिंजे पाण ते एतमाद ऐं दारोमदार रखूं। हक़ीक़ी भाईचारे जो वक़्तु अची वियो आहे। ईरानी सदर मसूद पिज़ेशकियान चयो आहे त कुझु माण्हू चाहिनि था त असां जंग कयूं। इसराइल चाहे थो त असां हथियार फिटा करण ते मजबूर थी वञूं, पर असां सरेंडर न कंदासीं। ईरानी सदर जो वधीक चवणु आहे त दबाव ऐं धमकियूं ख़त्म थी वञनि त छिकताइण जो कारण न रहंदो। ॻाल्हियुनि ज़रिए कुझु पाबंदियुनि में नरमी कराइण में कामयाब रहिया आहियूं। कराची में पुरस्कार नमूने फोत थियल नौजवान वापारी जी क़ब्रकुशाई। मेडिकल बोर्ड सोसाइटी कब्रिस्तान में क़ब्रकुशाई करे लाश जा नमूना वरिता। मक़तूल नौजवान जे वालिद पारां क़ब्रकुशाई जी कार्रवाई ते इत्मिनान जो इज़हार। मक़तूल जे वालिद मीर हसन जो चवणु आहे त पुट जो केस ख़राब करण जी कोशिश कई पई वञे। दुआ आहे त पोस्टमार्टम में जेको कुझु थियो उहो ॿीहर न थिए। सिंध बार काउंसिल हैदराबाद में कैदियुनि जी तज़रील कंदड़ 2 वकीलनि जा लाइसेंस मुअत्तल करे छॾिया। वकील तलाल जमाणी ऐं शाज़ो पंवर जे 3 हफ़्तनि लाइ मेंबरशिप मुअत्तल। सिंध बार काउंसिल पंहिंजी पधिराई में चयो आहे त वकील तलाल जमाणी ऐं शाज़ोर पंवर अदालती अहाते में कैदियुनि ते तशद्दुद कयो। वधीक शर्मनाक ॻाल्हि इहा आहे त हथकड़ियूं लॻल कैदियुनि खे पेरनि ते झुकाए माफ़ी वठराई वई। फर्स्ट सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट बि ॿिन्ही वकीलनि बाबति शिकायत कई। सिंध जे कुझु इलाइक़नि में अॼु बरसात जो इम्कान। PDA में जैकबाबाद कशमोर ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जो अलर्ट जारी करे छॾियो। लाॻापियल इख़्तियारनि खे एहतियाती उपाउ वठण जूं हिदायतूं। खानपुर शहर में पारूथो खाधो खाइण सबबि नींगरी समेत 3 घर भाती फोत। पोरियत गुलज़ार कुरैशी जे घर में खाधो खाइण बाद भातियुनि जी हालत ख़राब। ॿाड़ी गुलसेब, संदसि भेण मुस्कान कुरैशी ऐं संदसि सौट मोहम्मद ज़ैन अस्पताल में दम ॾिनो। पोरियत गुलज़ार कुरैशी मूजिब राति जा पारूथा चांवर ऐं छोला खाइण सबबि संदसि धीउ, पुटु ऐं भाइटियो फोत थिया आहिनि।
मोरे विझो नारी घर अंदर पुरस्कार नमूने गोलियों लगन करे मारिजी वई। गोठ जंगो लखारी में 18 वरनि जी रिहाना लखारी मुंबई ना तोड़ कतल। सिद्धूजा पुलिस पहुंची लाश तहवील में वरतो। पोस्टमार्टम बाद लाश पार्सन हवाले। मक़तूला नारी जे वालिद जमाल लखारी जो चवण आहे त कुछ वक्त पहिरियां नौजवान वसीम अबड़ो संदसि धीउ खे अगवा करे वियो हुयो। बासर माण्हुनि जी मुदाख़लत बाद पाक किताब ते खेनि नियाणी वापसि कई वई हुई। जवाबदार वसीम अबड़ो हथियारबंद माण्हुनि सां गॾिजी घर अंदर दाख़िल थी संदसि नियाणीअ खे क़त्ल करे फरार थी वियो आहे।